अंडे 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 गर्म अंडे सर्दियों में खाओ अंडे 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 गर्म अंडे 180 रुपए किलो अंडे 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 गर्मा गर्म अंडे 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 गर्मा गर्म अंडे गरीबन लाए नाइन अंडा गरीबन लाए नाइन अंडा गरीब वंजन हल हल गरीब हल वठण आयो आहियां चाहे फजीलत सां गला गरीबन लाए नाइन अंडा अंडे 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 गर्म अंडे 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 गरीबन लाए नाइन अंडा बाबा कीअं थो ॾे पैसा ॿुधा कीअं थो ॾे ए 180 रुपया किलो किलो जो हिसाब कोन हूंदो दर्जन जो हिसाब हूंदो आहे अरे दुकान मुंहिंजी मर्ज़ी जी खपे केतिरो पढ़ियल आहीं ख़बर अथई अंडनि में वॾियूं वैरायटियूं थियूं ठीकु आहे इनखे पचाए करे ॿुध चूज़ा निकिरनि था अरे हिननि मां चूज़ा कोन था निकिरनि यार अंडो अरे कीमती अथई चोतो छितो करे वञी था वञ मूंखे हिकिड़ो दर्जन ॾे तोखे हिकिड़ो दर्जन अंडो ॾियां न पहिरीं तोखे ख़बर न आहे अंडो अटे खे टक टक टोड़े करे ईअं अंदरि तई में विझिबो तए में विझी करे पोइ गरम थींदो ठीकु आहे पोइ हुन में लूणु ऐं मिर्च इहो सावा धाणा अथई घर में सावा धाणा मिर्च वग़ैरह इहे शयूं वठणियूं पवंदई उहे वरी तो अड्डे में चओ त विधो ॾिसां ॿियो वैरायटी तो चओ न वैरायटी ॾिस अड्डे जी वैरायटी अहिड़ी अथई कसम सां ई हणाए न बूथ में चार ॾींहं मस्करी न कर ॻाल्हि तो कया 4 ॾींहं मोह ई कोन धोपो अथई अहिड़ा अंडा अथई अहिड़ा VIP अंडा अथई अंडो मस्तु अंडो सर्दी जे लाइ अंडो ई अंडो ऐं तोखे 10,000 ॾींदसि अने मुंहं में विझ चरियो ई जा तूं मूंखे हींअर पूरी पंहिंजी गाॾियूं पंहिंजी मिल्कियत मुंहिंजे नाले करे तॾहिं अंडो वात में हींअर न विझां न 1000 ॾींदमि हा हिकु चकर ईअं शर्त जे चकर में मूं अंडो वात में विधो अंडो त सॼो अंदरि वियो बराबरि मूंखे का शइ कोन्हे अॼु ॾींहुं ॻोल्हियो कोन थो मिले अरे नंढड़ा अंडा अथई नंढड़ा अंडा अथई नंढनि बचनि जा अंडा अथई नंढड़नि बचड़नि जा अथई हे वॾनि जा हे अथई हे तुंहिंजे त घर में माई बि कोन्हे मुर्गी अंडो मुर्गी ॾींदी आहे बच्चा ॾींदा आहिनि मुंहिंजी मुर्गी अंडो ॾींदी आहे अंडो बचा ॾींदो आहे हे अंडा बचाए खाइबो आहिनि बॉइल बि कबा आहिनि वे अरे इन्हनि में तो करे खाधो आहे ज़िंदगी में अंडो ॾिठो अथई ये अंडनि जी शर्तूं किनियूं आहिनि अंडा यार महंगा अंडे क्या साहब है अंडे अंडा ॾाढा महांगा न तुझे वस जी ॻाल्हि ई कोन्हे पहिरीं असां पाण में संभरी वठूं पोइ तो अची जा अरे बाबा लेने हमारे को यार अंडे दो हमारे को अंडे अच्छे बड़े अंडे निकालियो पे तो किलो है के कम जो कोन ए किलो ना आया कसम से किलो ना आया बाबा तुझी सच्चाई जो करे तो किलो है के कम जो कोन अंडे अंडो यो इन जे बूथ में आणू तुस अंडे हम कहीं और से जाके ले ले छा पे चए यो ये चाहे पे तो किलो है के कम जो कोन किलो ना तू हिता वञ तू मुंहिंजी बेइज्जती कई तो यो सही न कयो आ तो मैं बेइज्जती नहीं कर रहा मैं बोल रहा हूं कि तुम अंडे दो मुझे अंडे भाई चाहे तो तू ता निकरी वञ मुंहिंजी दुकान छॾे किना वेंदो थी यार दुकान मुंहिंजी आहे यार ख़र्च कयो आहे इन्वेस्टमेंट कई आहे दुकान ते पूरी सारी अरे छोड़ यार हम कहीं और से ले लेंगे अंडे यार छोड़ यार चाहे के कम जो कोन है निकर इएं छो लॻो तो मुंहिंजी ग्राहकी फिटाई आहे तू मूंसां धक्कन दे तू मुंहिंजी बेइज्जती कंदे त तुंहिंजी इज़त कंदसि माना वाकई में तो मुंहिंजी ग्राहकी फिटाई आहे हुन इहो पे चयो मूंखे अंडा ॾे ऐं तोखे चरियो पे ठाहियो मां वाकई में चरियो थी वियसि तू आई चरियो यार हाणे ॻाल्हि ॿुध हा ग्राहकी ते तो कमु लाइ छॾिया हा वो तो लाइकी कोन है ठीकु आहे मारो मालिक वियो आहे मानी खाइण हा इन जो बिब सोलो भरबो ई कोन्हे कलाक छुटो आहे इहो ठीकु आहे ईअं कयूं था अंडा पाण कयूं था चोरी बस तू माइले खणी वञ अरे ॿ छो हेॾा प्यार माई हरू तोखे ई मारंदी ॿ माई लाइ खण हिकिड़ो तूं खाए हिकिड़ी तुंहिंजी माई खाए ॿ मूंखे ॾेई हिकिड़ो हींअर आऊं खाईंदो तूं आई हिकिड़ो न हिकिड़ो हींअर खाईंदो हिकिड़ो सुबुह जो खाईंदो हल रखी हिकिड़ो अरे बी रातियो हिकिड़ी शइ विसरी वई हेॾा कचरो विझी त हिन में चरिया इन जो हिसाब ॾींदासीं बस विझी अंडो विझी अंडो आस्ते ॿियो हा बच्चा न निकिरी अचे हा टियो बच्चा निकिरी ईंदा एतिरो जल्दी निकिरंदा बच्चा ॾिठो हली खन हल